डीआईजी ऑफिस सखर में शहीद थियल पुलिस एहलकारन के याद में तकरीब कोठाई वही। तकरीब में डीआईजी सखर जावेद जसकानी मुख्तलिफ डिस्ट्रिक्ट्स के एसएसपी सां गड शहीद थियल एहलकारन के खानदानन शिरकत कई। उन मौके ते एसएसपी सखर संघार मलक, एसएसपी खैरपुर जफर इकबाल पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया। खास तौर ते जेको असांजो पुलिस डिपार्टमेंट है उन जे जवानन जे लाइ कि जॾहिं भी पंहिंजी ड्यूटी कन नेक नियती ऐं हिम्मत सां कन, या गाज़ी या शहीद, तो ॿिन्ही सूरतनि में उनखे इज़त मिलंदी। ऐं अगरि जे शहीद आहिनि त पोइ ज़िंदा आहिनि। अॼु तव्हां ॾिसो असांजी जेकी बि शहीदनि जी फैमिलियूं आहिनि उहे असां सां गॾु आहिनि, असां उन्हनि सां गॾु आहियूं। इहे उन्हनि माण्हुनि जे लाइ मिसाल आहे त शहीद थियण खां पोइ बि उनजी रिस्पेक्ट केतिरी फैमिली जी आहे। मुंहिंजो हिकिड़ो ई पैगाम आहे कि पंहिंजी नौकिरी नेक नीति हिम्मत सां कनि। अॼु असां उन्हनि जी फैमिलीज़ खे इन करे घुराए थोरो टाइम गुज़ारियूं पिया त असां उन्हनि खे एहसासु ॾियारियूं त असां जेके ज़मीन ते अञा हलूं पिया उहे हुननि जी फैमिली जो हिसो आहियूं ऐं हू पाण खे अकेलो न सम्झनि। ऐं इन हक़ ऐं सच जी जंग में जेका शहादत थी आहे इन जो तमामु वॾो रुतबो आहे ऐं अलाह ताला कंदो असांखे ईमान ॾींदो ऐं असां हक़ सच ते इहा जंग लड़ंदा रहंदासीं। ऐं असां पंहिंजे फैमिली सां गॾु आहियूं जिन्हनि जा बच्चा शहीद थिया आहिनि इन हक़ जी राह में, असां उन्हनि सां गॾु आहियूं। तकरीब में शहीद पुलिस एहलकारन के ईसाले सवाब लाइ फातिहा खानी पिण कई वई। कैमरामैन शबीर जोगी सां गॾु नज़ाकत जतोई, सिंध टीवी न्यूज़ सखर।